किस्सो नंबर 32। वताए जा वट बि यादि कनि। जुमे ॾींहुं मस्जिद में कंहिं मौलवी वाइज़ कंदे चयो, हर इंसान जा गुनाह ऐं सवाब हशर में हिसाब किताब में ईंदा। मसला कंहिं शख़्स ख़ुदा जी वाट में 1 रुपयो ॾिनो त उनखे 10 दुनिया में ऐं 70 आख़िरत में मिलंदा। राति जो इबादत कयई ऐं ॾींहं जो सुम्ही रहियो त इहा निंड बि इबादत में शामिल थींदी। अहिड़ी तरह निमाज़ पढ़णु ऐं पाकाई जे ख़्याल सां पेशाब करण बाद पथर सां वट पचाइण बि जिन पथरनि सां वट पचायई संदसि सवाब में तुरंदा। उते वताए पुछो त जेॾा बि वट हुजनि से सभई तुरंदा। मौलवी चयो, हाओ हाओ सभई। वतायो हिकिड़े ॻोठ में आयो जो जबल जे दामन में हो। सो उते पेशाब करे ॼण सारे जबल सां वट पचाइण लॻो। माण्हुनि पुछियुसि त फ़क़ीर इहो छा पियो करीं? चयई त वट पियो पचायां। मौलवी साहब सवाब जो ॾसु ॾिनो अथमि। हाणे भली मलाइक तौर कंदा रहनि ऐं ही वट वताए जा बि यादि रखनि। दोस्तों, सिंधी खोजी के सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।